1400 सालन खां बि वधीक अॻु क़ुर पाक जी सूरत फातिर आयत नंबर 27 में जबलनि खे मुख़्तलिफ़ रंगनि ऐं तहनि सां बयान कयो। अहिड़ो बयान जंहिंखे अॼु ईमान वारा चीन जहिड़नि मुल्कनि में नज़र ईंदड़ कोसे कज़ह जहिड़नि रंगीन जबलनि सां जोड़नि था। केतिरा ई माण्हू उन खे क़ुर पाक जो हिकु साइंसी मोजिज़ो करार ॾियनि था, छाकाणि त 1400 साल अॻु जॾहिं ही आयत नाज़िल थी तॾहिं अरबस्तान जे माण्हुनि वटि अहिड़नि रंगीन जबलनि बाबति का बि ॼाण न हुई, छो त उते अक्सर जबल खाकी या कारे रंग जा हुआ। ही आयत उन ॻाल्हि जी तस्दीक करे थी, क़ुर पाक जी आयतुनि जी हमेशा लाइ सचाई खे ज़ाहिर करे थी ऐं फितरत में अल्लाह पाक जी निशाननि ते गौर करण जी दावत ॾिए थी। ॻाल्हि सच आहे त चीन ऐं दुनिया जे ॿियनि हिस्सनि में मौजूद उहे रंगीन जबल क़ुर पाक जे उन बयान जी सचाईअ खे वधीक वाज़िह कनि था। ईमान वारनि लाइ उहे जबल फितरत जा हसीन नज़ारा हुजण सां गॾोगॾु ख़ालिक़े काइनात जी कुदरत ते गौर ऐं फिकुर करण जो हिकु ज़रियो आहिनि।